अल्लाह अदा काटे मां ॻोठां क्या कराणी है जा अदा इन वक़्तु राति जो पोइ छा थी पियो राति जो ॻोठ जी वाट ते न ईंदी छा अदा दुश्मनी लगी पई आहे तव्हां ईअं राति जो निकिरी था पोइ उहे अहिड़ा दिलेर कॾहिं को थी पिया आहिनि जो राति जो पंहिंजो घर छॾे मीर जी वाट झले बीहंदा नम्र तो घबराए न मां सुबुह ताईं वापसि अची वेंदुसि अदा हींअर ॻोठ वञणु लाज़मी आहे हा नमन हींअर ॻोठ में सभिनी खे ख़बर हूंदी त मीर पंहिंजे घर में न आहे ऐं मां उन्हनि गिदड़नि जी फितरत खां चङी तरह वाक़िफ़ आहियां गिदड़ पंहिंजी डर उन वक़्तु छॾे शींहं जी चूई जो रुख कंदो आहे जॾहिं गिदड़ खे पक हूंदी आहे त शींहं पंहिंजी चूई में न आहे मता हुनजे कयल शिकार जो टुकड़ो हथ अची वञे न बना अहिड़ी तरह हिननि चालाक गिदड़ जो ख़्यालु करणु लाज़मी हूंदो आहे चङो अल्लाह हाफ़िज़ अल्लाह जी अमान
पुट केर आ ऐं मैं किथां छॾाई? बाबा हूंदा के लूसी लबाटिया बिन फायरनि सां मैं छॾे भॼी आ। शुक्र तुंहिंजो मैं छॾाए वरिती बाबा, इज़त जी रहिजी वई। बाबा मीर जो माल काहे वञण ऐं फॿाइण एॾो सवलो न आहे। जेकॾहिं तो काहे बि वञनि हा न, अहिड़ो कहिड़ो पाथारीदार आहे जेको मीर जे माल खे बीहारे हा, हुन जूं टंगूं न भञी छॾिया। शुक्र थियो जो घणी गहल खां त जान छुटी पई। हा इहा ॻाल्हि कर त घणी गेल को जान छुटी पई। बाक़ी मीर जी मैं फॿाइण सवलो कमु न आहे। हाण थकल हूंदे, घड़ी खन आराम कर। आराम कोन थो कयां, बस चांहि पीआर। भला चई त मानी करे वठां, देर न लॻंदी। वे वे मूंखे हींअर बुख कान्हे, हींअर मूंखे सिर्फ़ु चांहि जी तलब आहे। जेकॾहिं पंहिंजे हिननि प्यारनि प्यारनि हथनि सां चांहि जो हिकिड़ो कोप ठाहे ॾींदी न, समूरो थकु लही पवंदो। ठीकु आहे, ठाहे थी अचां। वारो कर।